एकेडमी में बतौर उस्ताद शामिल थियण जे लाइ ऊचा सुफ़े ते ॾिनल बटण रजिस्ट्रेशन बतौर उस्ताद ते क्लिक करियो। हिन बटण ते क्लिक करण खां पोइ तव्हां रजिस्ट्रेशन फॉर्म ॾांहुं रीडायरेक्ट थी वेंदा। हिन फॉर्म में तव्हां घुर्बल डेटा दाख़िल करियो। घुर्बल डेटा दाख़िल करण खां पोइ हेठि ॾिनल बटण बतौर उस्ताद ते क्लिक करियो। हिन बटण ते क्लिक करण खां पोइ तव्हांजी दरख़्वास्त मंज़ूरी लाइ हली वेंदी। हिन तरह जो सिफ़ो खुली ईंदो। तंहिंखां पोइ कुझु वक़्तु तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो ऐं तव्हांजी दरख़्वास्त मंज़ूरु थियण खां पोइ तव्हां लॉगिन थी सघंदा। लॉगिन थियण जे लाइ तव्हांखे सिंपल डैशबोर्ड ते क्लिक करिणो पवंदो। लॉगिन थियण जे लाइ तव्हांखे डैशबोर्ड ते क्लिक करिणो पवंदो। हिते तव्हांजो लॉगिन फॉर्म खुली ईंदो। हुन में तव्हां पंहिंजो ईमेल एड्रेस पासवर्ड दाख़िल करे लॉगिन थींदा। लॉगिन थियण खां पोइ तव्हां पंहिंजे डैशबोर्ड खे एक्सेस करे सघंदा। हिते तव्हांजी समूरी एक्टिविटीज़ मौजूदु आहिनि। नओं कोर्स शामिलु करण जे लाइ तव्हां नओं कोर्स शामिलु करियो बटण ते क्लिक कंदा। क्लिक करण खां पोइ कोर्स एडिटर जो पेज खुली ईंदो जिते तव्हां कोर्स जो नालो ॾींदा। मिसाल जे तौर ते वेबसाइट डिज़ाइन। तंहिंखां पोइ कोर्स जे बारे में जेका तफ़सील तव्हांखे लिखणी हुजे उहा हिन खाने में लिखंदा। मिसाल वरी हेठि कोर्स बिल्डर जे सेक्शन में तव्हां एड न्यू टॉपिक ते क्लिक कंदा। टॉपिक नेम में तव्हां को बि नालो चूंडियो मौज़ूअ जे हिसाब सां। मिसाल टॉपिक ते क्लिक करियो। तंहिंखां पोइ एड न्यू लेसन ते क्लिक करियो। लेसन जो नालो ॾियो। नालो ॾियण खां पोइ हेठि जेकॾहिं तव्हां वटि वीडियो आहे त वीडियो सोर्स ते क्लिक करे यूट्यूब ते क्लिक करियो। हिते वीडियो जी लिंक ॾियो। वीडियो जी लिंक ॾियण खां पोइ हिते टाइम ॾियो। टाइम खां पोइ तव्हां लेसन खे अपडेट कयो। ईअं तव्हांजो कोर्स तयारु थी चुको।